मालिकी क्यों पंहिंजे दर जे, पंहिंजे घर जे, पंहिंजे बन्ने जे, पंहिंजे पाड़े जे, पंहिंजे दोस्तनि जी राज जी पंहिंजो मुफ़ाद चार माण्हू मां ॾिसां थो न जे चार माण्हुनि जो मुफ़ाद थींदो त 400 खे नुक़सान थींदो। 400 जे फ़ाइदे खे ॾिसो, उहो तव्हांजे लाइ अॻिते हली एतिरो ॻाल्हाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो त तव्हांखे जे ये शयूं मिलनि हा त दुकान या पसरी ते त मां 2-3 गुणूं वठी अचे तव्हांखे, पर इहो तव्हांखे अलाह ॾींदो, तव्हां ॿधी पियो पाण में गॾु छो, पंहिंजी शयुनि ते बीहो। मां तव्हां सां गॾु आहियां, मां तव्हां सां मरण जीअण ताईं गॾु आहियां। पंहिंजी शयुनि ते बीहंदो, पंहिंजे दंग दड़नि ते बीहंदो। असांखे के दोस्त चयो त साईं तव्हां जबल जे लाइ बि पीछा विड़ो था। मां चयो भाउ असां पंहिंजे खीरतर ते, पंहिंजे दंग ते, पंहिंजे चांडकार ते, पंहिंजी जागीर जे पत्थर खां बि मरंदासीं। हिकिड़ो पत्थर आहे न, असां ख़ुशनसीब आहियूं, असां ख़ुशनसीब आहियूं चांडिया क़ौम, असांखे सरदार खान जहिड़ो नवाब जंहिंमें दर्द दिली बि आहे, जंहिंमें पंहिंजे क़ौम लाइ दर्द बि आहे, जंहिंमें सहप बि आहे, जंहिंमें सहण बि आहे, जंहिंमें तव्हांजे लाइ अज़ालो करण बि आहे। त ख़ुदा हुनजा हथ मज़बूत कयो, पंहिंजा हथ मज़बूत कयो। सुभाणे अॼु असांखे फ़ख्रु थिए थो। तव्हां इहो ॾिसो, सॼी ज़िंदगी असेंबली में सिर्फ़ु हिकिड़ो बाबो वेहंदो कुर्सी ते। अॼु उन जाइ ते असां 7 चांडिया सिंध असेंबली में वेठा हुआ। असांजी इज़त आहे ऐं उहा असांखे बची ॾियण वारो सरदार खान आहे। अलाह हुनखे जबल जहिड़ी हयाती ॾींदो, पर तव्हां सभिनी खे अलाह ईमान ॾींदो, अलाह तव्हांखे सहप ॾींदो त पंहिंजी शइ जे लाइ